सखर में कादिर मक्सी चयो आहे त आदमशुमारी खे फौरी मुलतवी कयो वञे। डिजिटल आदमशुमारी जे लाइ घुर्बल वक़्त ऐं तरबियत याफ़्ता अमले जो बंदोबस्त कयो वञे। सखर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे SDP अॻवान कादिर मक्सी चयो आहे त सिंध में रहंदड़ धारियनि जी अलॻि सां आबादी जी ॻणप कई वञे। कादिर मक्सी चयो त शिनाख्ती कार्ड जी बुनियाद ते ॻणप छो नथी कई वञे। सिंध अञा बरसात जी तबाहकारी वारी सूरत हाल मां नाहे निकिरी सघी। मुतासिरनि जे मुकमल बहाली ताईं ॻणप जो सिलसिलो बंदि कयो वञे। हिन चयो त MQM जी फरमाइश ते 2027 में थींदड़ आदमशुमारी 2023 में छा लाइ कराई वई। हिन चयो त शिनाख्ती कार्ड जे शर्त रखण सबबि गैर मुल्की अफ़गाननि खे ॻणप में शामिल कयो वेंदो। हिन चयो त आदमशुमारी जे ईंदड़ नतीजनि खे मुकमल तौर रद्द कयूं था। जो हुक्मरानी का हक होता है, यह अक़वाम मुत्तहिदा का तयशुदा उसूल है कि जो कौम अक्सरियत में होगी, जो पार्लियामेंट में अक्सरियती पार्टी वोट लेगी, वज़ीर आला उनका बनेगा। तो पीपल्स पार्टी पैसे की लालच में इतनी अंधी हो गई है कि उसे ये पता नहीं कि जिस डाल पे वो बैठी है उसको कुल्हाड़े से काट रही है।